कराची मां ख़बर ईंदा आहिनि त सिजावल ज़िले जी चूंडियल नुमाइंदनि वज़ीर आज़म आॾो मुतालबा पेश करे छॾिया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ सिजावल जो दौरो करे तबाही जा तफ़सील मालूम कया। शीराज़ी बाहिरन ऐं मोहम्मद अली मलकानी वज़ीर आज़म आॾो मुतालबा पेश कया। शीराज़ी बाहिरन ऐं मोहम्मद अली मलकानी चयो त सिजावल ठठे ऐं बदीन खे समुंड खां बचाइण लाइ प्रोटेक्शन बंदि ॾियो। 5 लख रुपयनि ताईं ज़रई कर्ज़ माफ़ कयो। हर ज़िले खे कणक जूं 5 लख बोरियूं ॾियो। अयाज़ शाह शीराज़ी चयो त बिजली जा थंभा ऐं ट्रांसफार्मर तबाह थी विया आहिनि। एस्को वारा बिजली न पिया ॾियनि। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ मुतालबा तस्लीम करण जी ख़ातिरी कराईंदे चयो त ज़रई कर्ज़ माफ़ करण लाइ समूरनि सूबनि सां मुशावरत बाद पॉलिसी जो ऐलान कंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।